बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ उमेद सां त जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अलफ़ लैला सीरीज़ 53 क़िस्तूं तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 54 क़िस्त सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों ईसा ने मुसलमाननि जी जंग जंहिंमें बादशाह ज़ुल्मकान शहज़ादो शिरकान अॻी क़िस्त में तव्हांखे ॿुधाए चुकासीं त ईसाइन जो जेको वॾो सिपह सालार हुयो उहो जंग में मारिजी वियो, पर जंग जो फ़ैसिलो अञा न थियो। जंग जो फ़ैसिलो अञा न थियो। मैदान लाशनि सां भरिया पिया हुआ। राति थी, हर को लश्कर पंहिंजे पासे ॾे वियो। शिरकान पंहिंजे भाउ ज़ुल्मकान जेको बादशाह हो उन ऐं वज़ीर ऐं जेको भेणियो हुउसि उन सां अची मिलियो। उन्हनि खे चई त अलाह कंदो त रब साईं इन काफ़रनि जी मुक़ाबले में असांखे फ़तह ॾींदो। जो हेॾो असां उन्हनि जो सिपह सालार जेको हुयो ईसाइन जो लूका नालो हुयुसि, उन लूका खे असां इन जंग में मारियो आहे। ऐं तो जेको ही बहादुरी कई आहे, शिरकान खे चई तो जेका हीअ बहादुरी कई आहे इंशाअल्लाह क़यामत ताईं माण्हू उन जो किसो पिया बयानु कंदा। शिरकान चवनि त हाणे तव्हां हीअं कयो, वज़ीर खे चई त फ़ैसिला कुन जंग थी जीअं, छो जो जंग जो अञा फ़ैसिलो न थियो आहे। खणी हुननि जो सिपह सालार त मोह आहे, पर जंग जो फ़ैसिलो त अञा न थियो आहे। इन वज़ीर खे चयो त तूं 20,000 सिपाहियुनि सां गॾु समुंड वारे पासे ॾे तव्हां रवाना थी वञो। पोइ जेॾी महिल तव्हां किनारे वटि पहुचो, ॾिसो त हाणे दुश्मन जे वेझो पहुता आहियो, तव्हां उते पोइ लिकी वञो खॾनि में की दड़ा थियनि या कीअं, मिसाल उते तव्हां लिकी वञो। पोइ हुननि काफ़रनि जो लश्कर हूंदो ॿेड़ियुनि ते, उहे जॾहिं साहिल ते अचनि, किनारे ते अचनि, त उहे जीअं लहंदा तव्हां ज़ाहिरा हुननि जो आवाज़ु ॿुधंदव। हेॾां असां जंग कंदासीं, पोइ तव्हां ॾिसिजो जेॾी महिल असां साओ झंडो मथे कयूं ऐं अलाह अकबर जो नारो हयूं त तव्हां हुननि ते पोयां हमिलो कजो। पर इहा तव्हां कोशिशि कजो त जंहिं दुश्मन सां असां विढ़ूं था उहे ऐं उहे जेके ॿेड़ियुनि वारा आहिनि उहे पाण में न मिलनि। इन्हनि इहा तयारी कई, सलाह कयनि। वज़ीर 20,000 सिपाही पाण सां गॾु खणी ऐं समुंड जे साहिल ॾे वियो। सुबुह थियो, वरी जंग जी तयारियूं थियूं। ॿिन्ही पासे जोश नारा, ॿिन्ही पासे मुस्लमान अॻुवाट वञी उते साहिल ते लिकी वेठा। ओॾां ईसाई जेके हुया ॿेड़ियुनि ते उहे बि वेझो आया ऐं उते लहण लॻा। घोड़ा लाथनि, साज़ सामान लाथनि, लड़ाईअ जी तयारी पिए कनि, तलवारूं चमकनि पयूं। जंग शुरू थी वई। के प्यादा, के सुवारनि ते ईअं सम्झो मुंडियूं धड़नि खां धार पई थियूं, अखियुनि अॻियां हूंदायूं पई थियूं, नेज़ा ऐं तलवारूं कम पिया कनि, खोपड़ियूं पियूं उॾामनि, उज़वा पिया कटिजनि, घोड़ा रत में ॿुॾल। हाणे ज़ुल्मकान छा कयो? ज़ुल्मकान ऐं शिरकान उहे ॿई भाइर बीठा, पंहिंजूं जेके फ़ौजूं आहिनि पंहिंजी फ़ौजुनि खे पोइते हटाए, जीअं दुश्मन जी फ़ौज सम्झे त मुस्लमान भॼनि था।
ही पोइ ते हटणु लॻा त ईसाइनि जो जेको लश्कर हो उन मां आवाज़ु अचणु आयो त बाबा इस्लाम ऐं मुस्लमाननि जो लश्कर जेको आहे उहो भॻो थो वञे, शिकस्त खां ई भॻो थो वञे। तंहिंजे करे हाणे इन्हनि जे पोयां लॻो, इन्हनि खे जेरो न छॾियो। कस्तंतीनिया जो जेको बादशाह हो उन बि इहो ई ख़्यालु कयो त भणा हाणे असांजो लश्कर खटे थो, पर हुननि खे इहा सोच ई कान्हे त मुस्लमाननि जी इहा चाल आहे। हुन उतां ई रूम जे बादशाह ॾे मुबारक मोकिली, रूम जे बादशाह ॾे त मुस्लमाननि जो लश्कर हाराए थो पियो ऐं ईसाइनि जे लश्कर में हू हवा थी वई त असां लूका जो बदिलो वरितो आहे। रूम जे बादशाह खे जॾहिं इहा ख़बर पई त रूम जे बादशाह बि चयो त मां पंहिंजे धीउ जो पलांद कयो आहे। उन में नारो हुयो त मां पंहिंजी धीउ अब्रेज़ा जो पलांद कयो। हाणे साईं हेॾा ज़ुल्मकान ऐं शिरकान पंहिंजे पोइ ते हिननि जूं हटनि पयूं। पोइ हेॾा ईसाइनि जी फ़ौज जीअं हिननि जे पोयां आई त हिननि पंहिंजी फ़ौज खे हुकुम ॾिनो त हाणे हिननि ते चढ़ाई कयो। हाणे हुननि जो ॿई पासा रस्तो बंदि थी वियो। समुंड वारे पासे ॾांहुं मुस्लमान हुया जेके हिन लिकाए बीहारिया हुई ऐं हेॾां मुस्लमाननि जी पंहिंजी फ़ौज। ॿई पासा माना ईअं सम्झो चकीअ में अची विया। ईसाई फ़ौज, गैर मुस्लिम फ़ौज जेका आई चकीअ में अची वई। हिते शरकान ॾिठो त हिकिड़ो निकाब पोशा जंग में ॾिठो, पर एॾी दिलेरीअ सां थो विड़े जो जिॾे वञे थो त ईअं मुंडियूं ईअं सथड़ियूं किराईंदो थो पियो। हिते शरकान हुनखे सॾु करे चयो त तोखे ख़ुदा जो कसम आहे, मां कसम विझी थो चवां, ॿुधाए त तूं केरु आहे? हीअ त तूं अलाए कहिड़ो काफ़रनि जो नुक़सानु करे छॾियो आहे। हिन जीअं पंहिंजे चहिरे तां उहो परदो लाथो त भाउ खे सुञातो, हीअ त बादशाह हो नंढो ज़ुल्मकार। शरकान जो भाउ खे ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो, पर हिनखे दिलि में थियो त भणा हीअ नंढो आहे, हिन जी अञा उहा उमिरि न आहे, हीअ हेॾो दिलेरी सां विढ़ियो आहे, को नुक़सानु न पइजी वञेसि। वॾी ॻाल्हि त हाणे हिन महिल हीअ बादशाह हुआ, हिन जो हुजणु त ज़रूरी आहे, हे पाण न विढ़े। शरकान चयोसि तूं पंहिंजी जान ख़तरे में न विझ, पंहिंजो घोड़ो मुंहिंजे वेझो कर, मूंखे भउ थो थिए त मथां तोखे न को नुक़सानु पए। हिन चयसि त न, मुंहिंजी बि दिलि थी चए त मां तोसां गॾु हुजां, मां पोइ ते न हटां, मता तूं सम्झी त मूंखे पंहिंजी जान प्यारी आहे। हाणे साईं इस्लामी लश्कर काफ़रनि ते बाक़ाइदे ईअं टुटी पियो, चढ़ाई खणी कई, काफ़रनि जे लश्करनि में फाज पई। जीअं हिननि ॿेड़ियुनि ते रुख कयो त उते समुंड ते जेके लिकियल हुया मुस्लमाननि जा, उन्हनि खणी हिननि ते चढ़ाई कई। साम्हूं आया आहिनि, उन्हनि खणी हिननि ते चढ़ाई कई। बताल थी विया। काफ़रनि जो वॾो तइदाद इन जंग में मारिजी वियो। चवनि था 1 लख ईसाइनि जी फ़ौज जेका हुई सो इन में मारिजी वई। उन्हनि जूं जेके ॿेड़ियूं हुयूं उहे ॿेड़ियूं बि मुस्लमाननि खे हथायूं, जंहिंमें वॾो गनीमत जो माल हुयो, ऐं कॾहिं हिननि खे एॾो गनीमत जो माल न मिलियो जेको हिन जंग में मिलियो। न अहिड़ी जंग वरी हिननि कॾहिं कई। 50,000 त हिननि खे घोड़ा हथाया। जेके बचा उहे भॻा वञी कस्तंतीनिया पहुता, पर उते अॻ ई ख़बर पइजी वई हुई, कूड़ी ख़बर जेका हली हुई त मुस्लमाननि जी लश्कर हार खाधी आहे। अब्रेज़ा जी जेका ॾाॾी ही पोड़ी जंहिं सॼो ही मकर कयो हो, बादशाह खे ज़हर ॾिनो हुई,
उन जो ॻाल्हि ॿुधी त उन चयो त हा मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो पुटु जेको आहे सो कॾहिं बि शिकस्त नथो खाई सघे, मुस्लमान जे लश्कर खां डिॼंदो ई कोन। ऐं हिन खे अलाह ताक़त उहा ॾींदो जो सॼी दुनिया जा में जेके रहंदड़ आहिनि उन सभिनी खे ईसाई बणाईंदो। शहर खे बाक़ाइदे सिंगारण जो हुकुम थी वियो। माण्हुनि ख़ुशियूं पिए मल्हायूं, पर घड़ी कान गुज़री त जेके भॻोड़ा सिपाही हुया उहे बि अची पहुता। उन में रूम जो बादशाह जेको हुयो अबरेज़ा जो पीउ उहो बि अची पहुतो। अब हाणे ख़बर पई अथव मुस्लमाननि जी इहा चाल ई मुस्लमाननि हिननि सां छा कयो ऐं हिननि खे शिकस्त ॾिना। सॼे शहर में रोज़ राड़ो थी वियो। जेका ख़ुशी आहिनि, जेको जशन पिया थियनि, उहे सभु ग़म में तब्दील थी विया। हेॾो असांजो सरदार दिलेर सरदार उहो मारिजी वियो, हेॾी असांजी फ़ौज मारिजी वई। ईअं हर पासे ईअं सम्झो त रुॻो रोज़ राड़ो हुओ। हे जेके हिते बचा आहिनि बाक़ी सॼी फ़ौज ख़तमु थी वई। हिननि चयो त भणा पोइ पक हज़रत मसीह असां खां नाराज़ थियो आहे जो मुस्लमान असां ते फ़तह कई आहे। पादरी हिननि जो जेको वॾो पादरी हुयो उहो बादशाह वटि आयो ग़मगीन सूरत में। बादशाह खे चई त असांजो सॼो लश्कर तबाह थी वियो, मसीह असां ते नाराज़ आहे, उन असांखे सज़ा ॾिनी आहे। ज़रूरु असां मां कंहिं को अहिड़ो गुनाह कयो हूंदो जंहिं गुनाह जी सज़ा हिन सभिनी खे मिली आहे। पर हाणे गिरजाउनि में वञो, ख़ानकाहनि में वञो, दुआऊं घुरो त तव्हांखे फ़तह मिले। पोड़ी जेका घड़ी अॻु ख़ुशि पई थिए मुंहुं भेलड़ो करे आई। हिन पुट खे चए त बाबा ॿुध, मुस्लमाननि जो लश्कर आहे वॾो ऐं मुस्लमाननि सां असां तलवार ज़रिए नथा खटे सघूं। तलवार ज़रिए असां मुस्लमाननि ते फ़तह न करे सघंदासीं। बसि मां हाणे सम्झी वियुसि। हिननि खे वरी बि अटकल सां हिननि खे हाराइबो। ऐं मूंखे पक आहे, मुंहिंजी दिलि बि चए थी त मां को अहिड़ी बहानो करे वञा, का अटकल कयां जो वञी हिननि जा जेके मुख्य दिलेर सिपह सालार आहिनि उहे ऐं हिननि जो जेको सरदार आहे, मां उते वञी कंहिं चाल सां उन्हनि खे क़तलु कयो, जीअं मां हिननि जे पीउ खे क़तलु कयो। ऐं जेकॾहिं मुंहिंजी उहो चाल कामयाबु वई न त ईअं सम्झो त हिननि जो लश्कर जो सॼो लश्कर छिड़ विछड़ थी वेंदो। सॼो लश्कर छिड़ विछड़ थी वेंदो, छो जो सभिनी जो नाज़ उन सरदार ते आहे। पर हाणे उन जे लाइ पैसो ॾोकड़ खपे। उन ज़रिए मां इहो सभु कुझु करे सघंदासीं। बादशाह चयसि तूं हुकुम कर, असांखे मुस्लमान खां पलांद वठिणो आहे। बादशाह 100 नजरान जा ईसाई घुराया। बादशाह उन्हनि खे चयो त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त मुस्लमाननि जे हथां असांजो केॾो नुक़सानु थियो आहे। हुननि चयो त हा बराबरि ॿुधो अथऊं, सॼी ईसाई दुनिया में ईअं सम्झो त मातम। बादशाह चयो हाणे ॿुधो, हीअ जेका माई आहे न, हिन ईअं सम्झो पंहिंजी ज़िंदगी मसीह ते क़ुर्बान करे छॾी। हीअ हिन महिल बि चवे थी त मां तव्हां सां गॾु मुस्लमाननि जे वेस में वञा ऐं को अहिड़ो चाल खेॾां, को अहिड़ो अटकल कयां जंहिंमां असांखे फ़ाइदो पए ऐं मुस्लमान असां ताईं न पुॼी सघनि, मुस्लमाननि खे नुक़सानु पए। तव्हां पंहिंजी जान ॾेई सघो था, जीअं हिन पोड़ी पंहिंजी जान क़ुर्बान कई आहे। भले मौत अचे त मौत अचे, तव्हां जे ईअं कंदव मां तव्हांखे 1 मण सोन ॾींदो ख़र्च पके जे लाइ। 1 मण सोन ॾींदुसि, जेको बि तव्हां मां खटे ईंदो न,
ईअं सम्झो त उहो सोन उन्हनि में विराए पियो। जेको मरी वियो त उनखे मसीह जेको आहे त मसीह जी राह में थो मरे त मसीह उनखे पाण बदिलो ॾींदो। हुननि चयो त असां मसीह ते ऐं बादशाह तोते पंहिंजी जान क़ुर्बान था कयूं। हाणे पोड़ीअ हिननि खे कुझु जड़ी बूटियूं चयूं त उहे मूंखे हथु करे ॾियो। जड़ी बूटियूं आयूं, उन्हनि खे पाणी में विझी ऐं हिन बाहि ते उॿारियो। जीअं हिन बाहि ते हुननि खे उॿारियो त उन मां हिकिड़ी कारे रंग जी शइ निकिती। उन बूटियुनि मां पाणी हेठि निकितो कारो। बाहि विसारी, थधो थियो। हिन छा कयो जो उहो खणी ऐं रुमाल जी हिकिड़ी कुंड में उनखे महटे ऐं पंहिंजे मुंहं ते ईअं सॼे मुंहं ते जीअं क्रीम हणिबी आहे ईअं वेस मटाई, हथ में तस्बीह खईं। इहो सॼो करे ऐं जेॾीमहिल इहा बादशाह ॾे वई उन पोश में उन वेस में वई त हिनखे पंहिंजो पुटु बादशाह ॿिया अमीर वज़ीर उहे सुञाणे न सघिया। हिन उते जीअं निकाब लाथो त बादशाह बि सुञातो, ॿियनि बि सुञातो ऐं हिन जे मकर खे सलाम कनि त बराबरि तूं मकर करे ॾियां। हाणे असांजी दुआ तोसां गॾु आहे, मसीह तोखे सलामत रखंदो। हाणे तूं असांजो पलांदो तूं कर। बादशाह जेको हुयो हिनजो सफ़िया जो पीउ, उन चयो त हे सॼो असां सां जेको कमु थियो आहे सो हिन पोड़ीअ जे करे थियो आहे। हीअ जादूगिराणियुनि जी बि जादूगिराणी। हिन जे मुंहं मां ॾिसो त धप पई अचे। हिन जूं अखियूं ॾिसो, अखियूं ॻाढ़ियूं, मुंहुं ॾिसोसि, हलणु ॾिसोसि कुबड़ी, रंग ॾिसोसि, नकु वहेसि थो पियो। हिन इस्लामी किताब पढ़िया, काबे जो सफ़र कई, सिर्फ़ु इन लाइ त जीअं हिनखे ॿियनि मज़हबनि जी ॼाण थिए। क़ुरान हिन यादि कयो। 2 साल हीअ यहूदी बणिजी बैतुल मुक़दस में रही त जीअं जादू सिखे। इहो सॼो असां सां जेको आहे सो हिन पोड़ीअ जे करे थियो। सॼो असां सां जेको थियो आहे सो हिन पोड़ीअ जे करे थियो। पर हुन जी ॻाल्हि कंहिं कान ॿुधी ऐं पोड़ीअ ते यकीन करे ऐं पोड़ीअ खे चवनि त तूं हे जेको कमु आहे असांजो पलांद तोखे ई करिणो आहे, बाक़ी बराबरि असां खां मुस्लमाननि खां पलांद असां न करे सघंदा। पोड़ी वॾा जेके हुन बादशाह हिन खे ईसाई घुराए ॾिना हुआ नजरान मां, उहे ऐं ॿिया पर माना मुस्लमाननि वारो वेस करे हिकिड़ो वॾो लश्कर ठाहे पोड़ी रवानी थी। पंहिंजे मिशन ते हली। पोड़ी साईं हली, हल हलां हिकिड़े शहर में पहुती। हिन सां गॾु जेके हुया उन्हनि सभिनी खे मुस्लमान सौदा करण वारा कपिड़ा पाराए। 100 खच्चर उन्हनि ते हिन जीअं सौदागर कपिड़ो खपाईंदा आहिनि, भलो कपिड़ो उहो 100 खच्चरनि में रखाए। जेको बादशाह हुयो उन बादशाह जो ख़त हुजेसि त बाबा हे असांजे मुल्क में आया हा, वापारी हिननि खे केरु नुक़सानु न पहुचाए। माना राहदारी हुई, माना जीअं कंहिंखे शक न पई, बराबरि हे वापारी।
पोड़ीअ उते छा कयो जो हिकिड़ो पंहिंजे लाइ भलो लिबास उहो पातई, भलो लिबास पाए ऐं जेको न हुन ते जड़ी बूटियूं वठी ऐं हिकिड़ो पाणेठि कारो ठाहियो हो, कारो पाणेठि जेको ठाहियो आहे उहो पंहिंजे नेड़ ते ईअं रगड़े, जीअं नेड़ ते रगड़ियईं त ईअं निशान थी वियुसि, निशान थी वियुसि, उहो जीअं सजदे जो निशान थींदो आहे न, ईअं निशान थी वियुसि, पर चिटो निशान, कमज़ोर हुई, अखियूं अंदरि। हिन छा कयो, पंहिंजे पेरनि में ॿेड़ियूं विधई, हलंदी हलंदी अची मुस्लमाननि जे लश्कर खे उते जेॾी महिल पहुती मुस्लमाननि जे लश्कर में, त हिन जेकी ॿेड़ियूं पंहिंजे पेरनि में लॻायूं उहे ॿेड़ियूं लाथई, त हिन जे पिनियुनि ते उन ॿेड़ियुनि हिन कड़ियुनि जा, लोहनि कड़नि जा निशान बणिजी विया। पंहिंजा जेके साथी हुअसि उन्हनि खे बि चई त मूंसां विड़ो, मूंखे धकु हण, पोइ हिननि खे चई त मूंखे धकु हणी मूंखे हिकिड़ी पेतीअ में बंदि कयो, वॾी शैतान हुई पोड़ी, मूंखे पेती में बंदि करे ऐं कलम शहादत पढ़ो, इन कलम पढ़ण सां तव्हांखे कुझु कोन थींदो, तव्हांजे ईमान ते को फ़र्क़ु न पवंदो। हिननि चयोसि तोखे असां कीअं मारियो, तूं ईअं सम्झो असांजी आका ही बादशाह जी माउ, जंहिं बादशाह जा असां ईअं सम्झो त मुलाज़िम आहियूं। हुन चयो त इन में कुझु कोन्हे को, ज़रूरत में इहे अहिड़ियूं शयूं बि कबियूं, तव्हां सिर्फ़ु जीअं मां तव्हांखे चवां थी मूंखे धकु हणो, पोइ मूंखे पेती में बंदि कयो, पोइ रखो खचर ते, पोइ अची इस्लामी लश्कर जे विच में इहे खचर बीहारे, इहे जेके सामान जिन ते आहे, कपिड़ो आहे जिन ते खचरनि ते, उन्हनि समेत, पोइ जेकॾहिं मुस्लमान तव्हांखे कुझु चवनि त इहो सॼा टोटल खचर, इहो सॼो सामान चइजो त तव्हां खणो। पोइ हलिया वञिजो मुस्लमाननि जो बादशाह जेको आहे ज़ुल्म खान, तव्हां उन वटि वञो फ़रियाद कयो, उन खे वञी चइजो त असां काफ़रनि जे मुल्क में हुयासीं, उन्हनि असांखां कुझु न वरितो, पर असांखे अञा बि ख़त लिखी ॾिनो त बाबा हीअ वापारी आहिनि, हिननि खां केरु इन्हनि खे तंग न करे। जॾहिं उते असां सां न थियो, असां मुस्लमान, त असां मुस्लमाननि सां तुंहिंजे मुल्क में हीअ असां सां छो थियो? हे ॾिस ख़त असांखे रूम जे बादशाह जो, उहो बादशाह जंहिं तव्हां खां पुछे त भला तव्हां रूम में जो वियो उते तव्हां भला छा खयो, छा वरितव, छा खपायव, तव्हां चइजोसि असां उते फ़ाइदो त असांखे घणो पियो, पर हिकिड़ो वॾो फ़ाइदो असांखे इहो पियो जो असांखे उते हिकिड़ो वॾो अलाह जो बानो असांखे उते मिलियो, जेको 15 साल त तहखाने में बंदि हो, ॾींहं राति पियो ईअं सम्झो त दाहूं बि कंदो हो, पर हुनजी केरु मदद न पियो करे, पर काफ़र अञा बि हुनखे ॾींहं राति उन तहखाने में पिया तकलीफ़ूं ॾींदा। असांखे उनजी का ख़बर न आहे, असां हुते चङा ॾींहं रहियासीं, पंहिंजो माल खपायोसीं, पंहिंजो माल ख़रीद कयोसीं, निकितासीं पंहिंजे मुल्क जे लाइ, कचहरी कंदा पिया अचूं। सुबुह थियो त असांखे भित ते हिकिड़ी तस्वीर नज़र आई, दीवार, शहर जी दीवार जेका आई उन ते तस्वीर नज़र आई। असां वेझो वञी जो ॾिठोसीं त उहा तस्वीर जेका आई, जेका दीवार ते तस्वीर आई, उहा तस्वीर चिरपुर पई करे, हरकत पई करे। असां परेशान थी वियासीं, असां वेझो जो आयासीं त उन तस्वीर मां आवाज़ आई त हे मुस्लमानऊ, तव्हां में केरु आहे जेको पंहिंजे रब सां सौदो करे? असां चयोसीं कीअं? त हुन तस्वीर मां वरी आवाज़ु आयो त मूंखे रब चयो आहे त मां तव्हां सां ॻाल्हायां, मूंखे रब चयो आहे त तव्हां सां
मां ॻाल्हायां ऐं काफ़रनि जे मुल्क मां निकिरी मुस्लमाननि जे लश्कर में वञे ऐं मुस्लमाननि जे उन लश्कर में वञा जिथे जिन जो सूरमो शहज़ादो शरकान आहे। उन जे ज़रिए अलाह कंदो त कस्तंतीनिया फतह थींदी। पोइ जॾहिं न तव्हां 3 ॾींहं पंधु कंदव त तव्हांखे हिकिड़ी ख़ानकाह मिलंदी। ख़ानकाह मिलंदी, तव्हां सची नियत सां उते वञिजो। पोइ उते हिकिड़ो गार हूंदो, उन में दाख़िल थिजो। उते हिकिड़ो इबादत गुज़ार बानो वेठो हूंदो जेको असुलो बैतुल मुक़दस जो आहे। उन जो नालो अब्दुल्लाह आहे। हिकिड़े ईसाई राहिब हुनखे धोखो ॾेई वीचारे खे क़ैद करे छॾियो तहखाने में। चङे टाइम खां उहो उते तहखाने में पियो आहे। हाणे ख़ुदा जी मर्ज़ी इहा आहे त तव्हां उनखे उतां आज़ादु कयो। हाणे इहा तस्वीर असां साईं ॻाल्हाए पियो, हीअ पोड़ी पई हुननि खे ॾसे त तव्हां शहज़ादे खे इहो सॼो ॿुधाइजो। साईं असां 3 ॾींहं सफ़रु कयोसीं। हाणे इहा पोड़ी चवनि थी त तव्हां इहो हुते किसो ॿुधाइजो। 3 ॾींहं सफ़रु कयोसीं, नेठि असांखे उहा ख़ानकाह ॾिसण में आई। जेॾी महिल उहा ॾिसण में आई त असां तकिड़ा भॻासीं उन ॾे। इंतज़ारु कयोसीं राति जो। राति थी, असां उन ख़ानकाह में आयासीं। उते हिकिड़ो बराबरि तहखानो वेझो आयासीं त असांखे आवाज़ु पियो त को माण्हू क़ुर शरीफ़ पढ़े थो। क़ुर शरीफ़ पढ़े। पोड़ी चवनि त इहो सॼो बादशाह खे तव्हां किसो ॿुधाइजो। पोइ तव्हां मूंखे मिड़ई कंहिं बहाने सां मुस्लमाननि जे लश्कर में पहुचायो। मूंखे पहुचायो, पोइ तव्हां ॾिसो त मां कीअं थी हिननि सभिनी खे पूरो कयां, जीअं बादशाह खे पूरो कयो। ईसाइनि हिन सभिनी जेॾी महिल पोड़ीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, बराबरि तूं त का शैतान जी नानी आहे। असांखे त तोते तो में एॾी उमेद ई कान्हे। हेॾो तुंहिंजो दिमाग़ु, बराबरि तूं दीन जो कमु थी करीं। हिननि पहिरियों त पोड़ीअ जा हथ वठी ऐं पोड़ी जे हथनि खे चुमी ॾिननि त तूं भलो कमु थी करीं, मुस्लमाननि खां पलान थी करीं। हाणे पोड़ीअ जो हिननि खे चयो, मजबूर थी, ऐं हिननि पोड़ीअ जे चवण मूजिबि हिननि खे पोड़ी खे धक हणण लॻा। छो जो पोड़ीअ चयो हुन। हाणे ईअं सम्झो हिननि ते ॼण दीनी फर्ज़ु थी वियो, दीन जो कमु हो। पोड़ी खे कुटे पोइ हिननि पोड़ीअ खे विधो पेतीअ में। पेतीअ में विझी पेती खचर ते रखी ऐं मुस्लमाननि जे लश्कर में रवाना थी। जीअं हुन पोड़ीअ हिननि खे सम्झायो। हेॾां हाणे हे निकिता होॾां मुस्लमाननि जे लश्कर जो अहवालु आहे त जॾहिं मुस्लमाननि जी लश्कर मूंखे फतह मिली, हीअ त ईसाइनि जो पियो बयानु कयोसीं, माले गनीमत बि हिननि खे मिलियो। हिक ॿिए सां हाणे हाल हवाल कनि पिया। ज़ुल्म कान पंहिंजे भाउ खे चयो त ख़ुदा असांखे इन जे करे फतह ॾिनी आहे जो असां इंसाफ़ कंदड़ आहियूं ऐं हिक ॿिए जो जा फ़रमान बरदार आहियूं। भाउ खे शिरकान खे चई त शिरकान तूं मुंहिंजो चवणु कर, छो जो मां चाहियां थो, मुंहिंजे पीउ खे ईसाइनि मारियो आहे, ज़हर ॾेई मारियो अथनि, क़तलु कयो अथनि। मां पंहिंजे पीउ जे पलांद में 10 ईसाई बादशाह क़तलु कंदुसि ऐं 50,000 ईसाई उन्हनि खे मारियो, कस्तंतीनिया में खे फतह कंदुसि। शिरकान चयसि त सही आहे, मां बि तोसां गॾु हूंदुसि। हा, पर यार ॻाल्हि ॿुध। भाउ खे चयो शिरकान त दमिश्क में हिकिड़ी छोकिरी आहे, दमिश्क में मुंहिंजी आहे हिकिड़ी छोकिरी, मूंखे ॾाढी प्यारी आहे, मूंखे ॾाढी प्यारी आहे। ज़ुल्म कान चयसि त मां बि पंहिंजी घरवारी कनीज़ उनखे हमल सां छॾे आयो आहियां। हाणे त उन जा ॾींहं बि वेझा थिया हूंदा,
मूंखे ख़बर नाहे त रब साईं मूंखे छा ॾिनो। अदा मूंसां वाइदो कर त जेकॾहिं मूंखे पुटु ॼमे न त इहा जेका छोकिरी चईं थो न त तुंहिंजी आहे, उन छोकिरीअ सां मुंहिंजे पुट जी शादी कराइजे। मूंसां कसम खण, वाइदो कर। शिरकान चयसि त वाइदो। शिरकान चयसि त मुंहिंजो वाइदो आहे जे तोखे पुटु ॼाओ न त मां पंहिंजी धीउ तोखे ॾींदुमि। ज़ुल्मकान ख़ुशि थियो। वज़ीर चवनि था हाणे शुकुर थियो रब जो, असांखे फतह मिली, पर बहितर आहे त असां हिननि जो पीछो कयूं। जेके बचा आहिनि त हिननि मां मतिलबु केरु बि वापसि न वञे। मुंहिंजी त सलाह अथव त हिकिड़ा ॿेड़ियुनि ते चढ़नि, हिकिड़ा ख़ुशकियार रस्तो वठनि, हिकिड़ो बि हिननि मां जेरो न छॾे। वज़ीर जी सलाह त इहे ॿाहिरि मञींदा हुआ। वज़ीर जे चवण सां हिन लश्कर खे कोच करण जो हुकुम ॾिनो ऐं कस्तंतीनिया ॾे रवाना थी। हल हलां अची हिकिड़े वॾो मैदान हुजे, उते अची पहुता। मैदान में आया, जानवर चरनि पिया, हर क़िस्म जा जानवर हुजनि चरनि पिया। नंढियूं नंढियूं पाणीअ जूं नहरूं हुजनि, वण टिण गुल अहिड़ा, ईअं सम्झणु जन्नत जो टुकड़ो। वण मेवनि सां भरियल। ज़ुल्मकान पंहिंजे शिरकान पंहिंजे भाउ खे चयो त अहिड़ी ख़ूबसूरत जाइ त दमिश्क में बि कान्हे, तंहिंजे करे भलो आहे त 3 ॾींहं त हिते आरामु कयो। मौसम भली आहे, नज़ारा भला आहिनि, 3 ॾींहं हिते आरामु कयो, थकु बकु भॼूं, पोइ अॻिते हलूं। लश्कर लथो। हिननि खे आवाज़ ॿुधण में आयो परे खां। ज़ुल्मकान पुछा कई, छा जो आवाज़ आहे? ॾिसई शाम खां सौदागर आया आहिनि, सौदागर आहिनि शाम जा, उहे आराम पिया था कनि। लॻे ईअं थो त असांजे लश्कर मां किन माण्हुनि उन्हनि जो सामान खयो आहे, जेको उन्हनि वटि सामान हुयो। अञा घड़ी कान गुज़री त उहे सौदागर उन पोड़ी वारा पढ़ायल उहे बि अची पिया, दाहूं कंदा रोअंदा अची पिया। बादशाह वटि सां मिलंदासीं। ज़ुल्मकान घुरायो हुननि खे। आया बादशाह जे साम्हूं, दाहूं कनि रोअनि। बादशाह, असां काफ़रनि जे मुल्क में हुआसीं त बि असांखे कंहिं कुझु कोन नुक़सानु पहुचायो, हाणे छो जो असां मुस्लमान जे मुल्क में अची पहुता आहियूं त असांजी मुस्लमान भाइरनि असांखां फुर कई आहे। असां जॾहिं तव्हांजो लश्कर ॾिठोसीं त तॾहिं त असांखे आथत थियो, असां तॾहिं वेझो आयासीं, पर असां वटि जेको कुझु हुयो तुंहिंजे लश्कर वारा असांखे खसे विया। साईं हे ॾिस, ईसाई बादशाह हो, उन बि असांखे ख़तु ॾिनो हो। शिरकान ख़तु पढ़ियो। शिरकान चवनि त जेको तव्हां खां फुर्ती आहे तव्हांखे सभु वापसि थींदो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां वापारु मुस्लमान जे मुल्क में कयो, काफ़रनि जे मुल्क में वापारु न कयो। हुननि चयो त साईं बराबरि उहो असां बि सम्झूं था, पर अलाह जे हर कम में हिकमत आहे, पढ़ायल हुया। हिननि चयो असां इन काफ़रनि जे मुल्क में वियासीं, असांखे हिकिड़ी उतां अहिड़ी शइ मिली आहे जेका ईअं सम्झो त तव्हांजे लश्कर जे कंहिं गाज़ीअ खे बि न मिली हुई। शिरकान चवनि त छा तव्हांखे मिलियो आहे? हुननि चयो साईं इहो निवेकलाई में, वांदकाई में तव्हांखे असां ॿुधायूं, छो जो जेकॾहिं इहा आम माण्हुनि ॻाल्हि ॿुधी न त असांखे खुटको आहे त थी सघे थो त असांखे नुक़सानु न पए। ऐं वॾी ॻाल्हि त आम जेके हाणे माण्हू मुस्लमान ओॾे वेंदा आहिनि ईसाइनि जे मुल्क में, त उन्हनि सां खे बि नुक़सानु पवंदो। माना ॻाल्हि खुले। ज़ुल्मकान चवनि त ॿुधायो असांखे। हुन ॻाल्हि अहिड़ी जो कई त बादशाह खे थियो असां सां ॻाल्हि कयो।
पोड़ीअ जीअं हिननि खे सम्झायो हो उहो साॻियो किसो हिननि खणी ऐं ज़ुल्म कान ऐं हुनजे भाउ खे ॿुधायो त असांखे कीअं भित ते तस्वीर आई जंहिं असां सां ॻाल्हायो, वरी पोइ असांखे कीअं हिकिड़ो अलाह जो इबादत गुज़ार बानो मिलियो, कीअं असां उनखे पाण सां गॾु खणी आया। बादशाह जो ॿुधो त बादशाह खे बि उन मुस्लमान ते जंहिंजी हिननि ॻाल्हि कई दफ़ा मुस्लमान हुयो 15 साल वीचारो तहखाने में पियो, ॾींहं राति ज़ुल्म थींदा हुअसि, हिननि खे बि उन ते ॼण दीनी हिसाब सां हिकिड़ो तरस आयो त भणा मुस्लमान सम्झी ऐं हिनखे काफ़रनि हेॾा तकलीफ़ूं ॾिनियूं। हिन खां पुछियईं त तव्हां हुनखे वठी आया हो या हुनखे उन ज़ालिमनि जे आसिरे ते ई छॾे आया हो? उन्हनि चयो त न साईं, असां हुनखे वठी आया। जेके उते हिननि जा राहिब हुया उन्हनि खे असां क़तलु कयो त जीअं असांखे कंहिं सम्झ ॼण ॾिठो ई न हुजे, न त उहे त असांखे ॾिसनि हा त ॿुधाइनि हा। पोइ उन्हनि खे मारे ऐं असां उतां ॾी भॻाए। माण्हुनि त असांखे ईअं बि ॿुधायो त इन ख़ानकाह में सोन चांदी हीरनि जवाहरनि जा बि ढेर लॻल आहिनि, उहे बि जाम रखियल आहिनि। ईअं चई ऐं हिननि उहा पेती जेका आनो आहे पेती खणी आया। पेती हाणे बादशाह जे अॻियां उन पेती खे खोलियनि, उन पेती मां हिन पोड़ी खे कढियनि। उन मां जो हिनखे कढियनि त रंग सफ़ा कारो कमज़ोर, ऐं हो जेको पंहिंजे पेरनि में ज़ंजीर विधा हुअईं, कड़ियूं विधियूं हुअईं, पोइ त अची हिननि वटि लहराई पर उन जा निशान पेरनि ते। ज़ुल्म कान ऐं बादशाह जो ॾिठो, हुन शरकान जो ॾिठो, हिननि खे पक थी वई त भणा बराबरि हीअ अलाह जो को नेक बानो आहे। ऐं नेड़ ते दागनि जा हिननि सजदनि जा निशान त ॾिस त कीअं पिया था चिमकनसि, जेको हुन पाण निशान हयो। ऐं ॾिस कहिड़ो हिन वीचारे सां ज़ुल्म कयो अथऊं। हिननि खे बि अखियुनि में पाणी अची वियो, हुनजो हाल ॾिसी हिननि ॿिन्ही भाइरनि खे बि अखियुनि में पाणी अची वियो। उथिया, हिन जा हथ पेर चुमण लॻा, अखियुनि में पाणी आहिनि, रोअण लॻा। पर हुन इशारो सां चवनि था रो न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हिननि रोअणु बंदि कयो। हुन चयो त जेको मुंहिंजे मालिक मूंसां कयो आहे न, मां उन में राज़ी आहियां। छो जो जेको ही मूंसां थियो आहे, मां ईअं थो सम्झां त रब इहो मुंहिंजो इम्तिहान पियो वठे। मुंहिंजी बसि इहा ई उमेदु हुई त मां मुस्लमान मुल्क में मोटां। ईअं चई ऐं इहे रोअणु लॻो, हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा वहणु लॻा, अखियुनि मां ॻोढ़ा वहणु लॻा। ऐं हिन जेको केमिकल पंहिंजे मथे ते हयो हो, मसालो हयो हुई, बाक़ाइदे हिन जो दाग़ चमके पियो। शरकान उथी हिन जे हथ खे वरी चुमी ॾिनी, हुकुम ॾिनो त मां हिन लाइ मानी आणियो, पर हिन चयो त न, मां न खाईंदुमि। मूंखे 15 साल थिया आहिनि मां मानी न खाधी, मां कुझु न खाधो। हाणे हिन महिल ईअं सम्झ मां कहिड़ो रोज़ो खोलियां, मां बसि सम्झो रोज़े सां। रब मूंखे को काफ़रनि जे क़ैद मां छॾायो आहे, मुंहिंजी तकलीफ़ बि दूरि थी। ईअं सम्झ जेका दोज़ख चवनि था न, उन दोज़ख खां वधीक अज़ाब हो। हलो शाम ताईं इंतज़ारु कयो, सब्र कयो। सभु हिन ॾे निहारनि पिया, अदब मां एतिराम मां, केरु ॻाल्हाए कोन पियो। शाम थी, शाम जो इंतज़ारु कयनि, वरी शिरकान ऐं ज़ुल्म कान हिन जे लाइ खाधो घुरायो। ये अलाह जा बाना तूं खा। हिन चयो त हे खाइण जो टाइम न आहे, पर रब जी इबादत जो कमु, खाइण लाइ उमिरि पई आहे। हिन खे ईअं चई ऐं उथी ऐं निमाज़ जी नियत कई।
हे वेठा हुजनि त बस्ती करे तव्हां त सॼी राति निमाज़ आसरो भले विया हलिया, वरी सुबुह जो अचनि त बि निमाज़ में। ईअं 3 ॾींहं 3 रातियूं जेॾीमहिल इहे अचनि ॾिसनि त निमाज़ पई पढ़े, बसि उहो अतहियात वारे टाइम ते वेहे, बाक़ी न त निमाज़। बादशाह ज़ुल्म कान जो ॾिठोसीं, हाणे अहिड़ो जो माण्हू ॾिसंदो त माण्हू त फ़िलहालु बाहुड़जी वेंदो न, त बादशाह हिन जो ईअं सम्झ त अक़ीदतमंद थी वियो। हिन पंहिंजे भाउ शिरकाना खे चयो त यार अहिड़ो अलाह जो बानो, हिन जे लाइ हिकिड़ो अलॻि तंबू हणायो, नौकर चाकर हिन जे लाइ रखो। 4थे ॾींहं ते हिन चयनि त मूंखे मानी ॾियो, 4थे ॾींहुं हिन पाण घुरियनि त मूंखे मानी। बादशाह हुकुम थी वियो, भला भला खाधा अची विया, भला भला जेको ॾिसे त छॾे ई न। पर हिन उन जेके बि खाधा हुयसि उन्हनि मां हिकिड़ी मानी खई ऐं थोरो लूणु, बसि ॿियो कुझु बि न खाधो। उहो खाई वरी हिन रोज़े जी नियत कई, वरी राति थी साॻियो निमाज़ लाइ। शिरकान भाउ खे चयो त ईअं सम्झो हिन त ॼण दुनिया छॾे ॾिनी आहे। यार हिन महिल ईअं सम्झो असां त निकिता आहियूं जिहाद जे हिसाब में, इहो न हुजे हा न त मां त जेको हिनखे ॾिसां थो त जेकर सॼी उमिरि मां हिन सां गॾु हुजां। दिलि पई थी थिए त जेकर हिन सां वेही ऐं ॻाल्हाइजे, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधिजनि। हाणे सुभाणे असांखे हलणो बि आहे कस्तंतीनिया, हिते जेको आराम जे लाइ तरसियासीं, सो उन लाइ इन खां वधीक भलो टाइम को थी को नथो सघे त हीअ अलाह जो प्यारो आहे, हिन सां हिननि ईशाइन कई बि आहे, हिन खां दुआ बि घुरायूं, हिन सां ॻाल्हि बि कयूं। वज़ीर चवनि त मूंखे बि न जहिड़ी ॻाल्हि था कयो त मूंखे बि न अलाह जे बाने ॾे वठी हलो, त मां बि पंहिंजे लाइ दुआ घुरायांसि त हे जंहिं कम सां निकिता आहियूं, जंहिं नियत करे निकिता आहियूं, त असां जिहाद में कामयाबु थियो, इहा वरी असांखे शहादत मिले, इहा वरी असांखे शहादत मिले, छो जो इन जी दुआ ज़रूरु क़बूलु थींदी। हीअ त दुनिया छॾी वेठो आहे, मतिलबु अहिड़ो हिन मकर कयो जो मकर बि मकरनि जहिड़ो। बादशाह जो भाउ शिरकान, वज़ीर, सियाणा सेबता सफ़ा हिन जे मकर में अची विया, सफ़ा हिन जे मकर में अची विया। हाणे हिन जे मकर खां बचनि था या हिन जे मकर जो शिकार था थियनि, इंशा अल्लाह बाक़ाया सुभाणे।